सो इहा भगवान जी वॾी रहमत ऐं कृपा आहे, जंहिंजे घर में नियम आहे, प्रेम आहे, भगवान जो भजन आहे, भगवत गीता विराजमान आहे, भागवत पुराण विराजमान आहे। खाली विराजमान न, उनजो पाठ हुजे। विराजमान करणु एतिरो ई काफ़ी न आहे, पाठ थिए, थोरो घणो उनखे पेज खे उथलाइणु खपे। जीअं जीअं असां इन्हनि जा पेज उथलाईंदासीं, पढ़ंदासीं, ॾिसंदासीं, तीअं ई असांजे मन जो महर बि उथलंदो वेंदो, ख़तमु थींदो वेंदो। असांजी ॿुधी जेका आहे उहा जंहिंखे ज़ंग लॻल आहे उहा बि चेंज थींदी वेंदी। जीअं पेज चेंज थियो तीअं असांजी ॿुधी में रजोगुण तमोगुण जा भाव पियल आहिनि, उहे बि चेंज थी वेंदा। सो इहा भगवान जी रहमत आहे।